जज्बात कंट्रोल कर बच्चा, जज्बात कंट्रोल कर। जज्बात में जल्दी ईंदा आहियो, पर जज्बात में अचण खां पहिरियों 1000 बार सोच त बाद में छा थींदो। ॿियनि जो कुझु वञे या न वञे, पर तुंहिंजो घणो कुझु वेंदो। इज़त वेंदी, तुंहिंजो रौब वेंदो, तुंहिंजो रौब तुंहिंजी इज़त सां गॾु तुंहिंजे घर जे भातियुनि जी बि इज़त हली वेंदी। तव्हांजा उहे रिश्तेदार जिन खां अवल ई तव्हां ड्रिथल आहियो, माना नाराज़ आहियो, उन्हनि खे बि तव्हां ते मौक़ो मिली वेंदो वार करण जो, हमले करण जो। बहितर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, जज़्बात में जल्दी ईंदा आहियो, थोरो अॻु पुठि सोचो, अॻु पुठि सोचो त बाद में मुंहिंजे वॾनि खे उन्हनि जी आॾो त न झुकणो पवंदो जिन खे कुतो बि न मुटरे। ख़ुदा जो कसम, तव्हां जल्दबाज़ी करे वेंदा न त पोइ तव्हांजा वॾा बल्कि सॼो घर बेसुकून जी हालात में वेंदा। तव्हांजा वॾा उन्हनि जी आॾो बि झुकण जी कंदा न जिन खे को कुतो बि न मुटरे। इन खां बहितर आहे त पाण खे जज़्बात में संभालियो, 1000 बार सोचो त बाद में हशर छा थींदो। जल्दबाज़ी जा कदम खणी वेंदा न त पाण खे तव्हां पाण बेसुकून जी हालात में जंदा। यादि रखो इंसान, इहा नसीहत मां तव्हांखे जेका ॾिनी आहे न, इहा ईअं मज़ाक न सम्झे, हिनखे नज़रअंदाज़ बि न कजे। इहा नसीहत तोखे वॾनि में कंहिं बि तोखे न ॾिनी हूंदी, बल्कि ख़ुदा जो कसम मां उन्हनि दोस्तनि खे पैगाम ॾींदुमि जिन जो वालिद साहब कोन्हे। हमेशह वालिद साहब औलाद खे सुठी नसीहत ॾींदो आहे। मूंखे ॿिया बि कम आहिनि, मां अगरि हिन नसीहतनि खां अलावा ॿिया कम कया टिकटॉक ते त मां हिन सोशल मीडिया ते घणो कुझु करे थो सघां, पर न, मूंखे रब इन जे क़ाबिल कयो आहे। मां पंहिंजो इहो अलाह जो मिलियल तोहफ़ो तव्हां ताणी मां शेयर ज़रूरु कयां। रब जो मिलियल तोहफ़ो आहे, रब्बुल अर्शिल अज़ीम ॾिनो आहे, ख़ालिक़ अकबर ॾिनो आहे। को मुंहिंजो उस्तादु कोन्हे त मां ड्राल आणां त फिलहाल मुंहिंजो उस्तादु। बहरहाल कंहिंजी मारनि जा बचाए, पाण खे संभाले।